बिजली वापेदारनि खे 4 अरब 50 करोड़ जो रिलीफ मिलण जो इम्कान आहे। माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी दरख़्वास्त ते बिजली वापेदारनि खे 4 अरब 50 करोड़ रुपयनि जो रिलीफ मिलण जो इम्कान आहे। नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी नेप्रा में सेप्टेंबर 2025 जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी दरख़्वास्त ते ॿुधणी मुकमल थी वई आहे। ॿुधणी दौरान सेंट्रल पावर परचेजिंग एजेंसी CPPA इख़्तियारिन ॿुधायो त सेप्टेंबर में बिजली जी खपत में मजमूई तौर ते 5% घटिताई थी, जॾहिं त चाइना पावर हब जनरेशन कंपनी मां इन दौरान बिजली पैदा न कई वई। CPPA 37 पैसा फी यूनिट लाथ जी दरख़्वास्त ॾिनी, जंहिंजी मंज़ूरी जी सूरत में वापीदारनि खे 4 अरब 50 करोड़ रुपयनि जो रिलीफ मिलण जो इम्कान आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी दरख़्वास्त ते बिजली वापीदारनि खे 4 अरब 50 करोड़ रुपयनि जो रिलीफ मिलण जो इम्कान आहे। नेशनल इलेक्ट्रिक पावर रेगुलेटरी अथॉरिटी नेप्रा में सेप्टेंबर 2025 जे माहवार फ्यूल एडजस्टमेंट जी दरख़्वास्त ते ॿुधणी मुकमल थी वई आहे ऐं इम्कान ज़ाहिर कयो पियो वञे त मंज़ूरी जी सूरत में वापीदारनि खे 4 अरब 50 करोड़ रुपयनि जो रिलीफ मिलण जो इम्कान आहे।